अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कंदासीं। शिकारपुर मां गढ़ी यासीन वेझो गोलो दड़ो रेगुलेटर वटि कीरथर केनाल मां हिकु शख़्स जो लाश मिलियो आहे। लाश जी सुञाणप न थी सघी आहे। गोलो दड़ो पुलिस लाश ईदी सेंटर शिकारपुर मुंतक़िल करे छॾियो आहे। जी नाज़रीन, असांखे हाणे जॉइन कयो आहे ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। शिकारपुर मां गढ़ी यासीन वेझो गोलो दड़ो रेगुलेटर वटि कीरथर केनाल मां हिकु शख़्स जो लाश मिलियो आहे। लाश जी सुञाणप न थी सघी आहे। गोलो दड़ो पुलिस लाश ईदी सेंटर शिकारपुर मुंतक़िल करे छॾियो आहे। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। शिकारपुर मां गढ़ी यासीन वेझो गोलो दड़ो रेगुलेटर वटि कीरथर केनाल मां हिकु अणसुञातल शख़्स जो लाश मिलियो आहे। शिकारपुर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद ॼामड़े असांखे जॉइन कयो आहे। रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी अली रज़ा, बिल्कुल ही शिकारपुर लगे गोलो दड़ो है उते रेगुलेटर वटि कीरथर केनाल मां 40 वरनि जे नामालूम शख़्स जो लाश हटायो आहे। अहिड़े इतला बाद पुलिस गोले दड़े अची लुड़ंदड़ लाश के पानी मां ॿाहिरि कढी हेल्थ सेंटर गढ़ी यासीन मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि जेको आहे इन हटायल लाश जे ॿ ॾींहं अॻु ॿुधी पहुचण जी तस्दीक कई। जॾहिं त लाश जी सुञाणप न थियण करे गोलो दड़ो पुलिस लाश खे शिकारपुर जी ईडी सेंटर मुंतक़िल करे छॾियो आहे। जी वरी महिरबानी रशीद, इन वारे सां अपडेट करण जे लाइ।